मीरो खान टाउन के पुराणनि चइनी वार्डन में फेरफार कंदे नवा वार्ड ठाहिण ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ 300 साल क़दीमी दरगाह मियां हमदुल्ला हुज़ूरी जे नाले सां मनसूब थियल मोहल्ले खे टोड़ण ख़िलाफ़ शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सफ़दर दुनियो। ईंदड़ बलदियाती इलेक्शन का अॻु मीरो खान टाउन के चइनी वार्डन की पुरानी तकबंदी में फेरफार कंदे नयूं तकबंदियूं जारी कई वयूं आहिनि। नयनि तकबंदियुनि ते शहरनि एतिराज़ वारींदे इलेक्शन कमीशन की ऑफिस में दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। जॾहिं त नयनि तकबंदियुनि करण दौरान शहर अंदर क़ाइम क़दीमी दरगाह मियां हमदुल्ला हुज़ूर जे नाले सां मनसूब थियल महल खे बि टोड़े हिज़्बुल्लाह गोपांग राइस मिल महलो क़ाइम करण ख़िलाफ़ शहरनि में सख़्त कावड़ पकड़ियल आहे। उन हवाले सां दरगाह जे गादी नशीन मियां मोहम्मद शाहजहान हुज़ूरी ऐं इलेक्शन कमीशन वटि एतिराज़ वारियूं दरख़्वास्तूं दाख़िल कंदड़ शहरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो ईंदड़ बलदियाती इलेक्शन जे करे तकबंदियुनि में हेराफेरी कई वई आहे, जंहिंजी हर शहरी खे तकलीफ़ आहे ऐं इन जे अज़ाले जे लाइ असांजा भाइर इन जे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं अथऊं ऐं कामयाबी जी उमेदु आहे। छो त इन शइ मां को बि राज़ी न आहे, न कंहिं पाड़े जे चङे खे, न कंहिं पंहिंजे शहर जे भाउ खे इन मुशावरत में शामिलु कयो वियो। इन खां वधीक ॿियो हिकिड़ो तकलीफ़ जे अमल त असांजे 300 साल क़दीमी दरगाह शरीफ़ हज़रत साईं मियां हामिदुल्ला हुज़ूरी बादशाह साईं जे नाले सां मनसूब मोहल्ले खे टोड़ियो वियो। छो टोड़ियो वियो? उन मां घर कढी वोट कढी ॿिए जंहिं मोहल्ले में दाख़िल कया विया आहिनि उन जी हैसियत इहा आहे त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4 खां 5 घर आहिनि। जेकॾहिं मोहल्लो ई ठाहिणो आहे त तव्हां पंहिंजा घर शो कयो, पंहिंजा माण्हू ॾेखारियो, भले तव्हां वञी पंहिंजो अलॻि मोहल्लो ठाहियो। तारीख़ी हैसियत खे, बुज़ुर्ग जे नाले खे, उन मोहल्ले खे ख़तमु करे उन मां ॿियो मोहल्लो ठाहिणु हिकिड़ो गैर अख़लाक़ी अमल आहे। असांखे जॾहिं नई तकबंदी जा मैप मिलिया ऐं वो लिस्टियूं मिलियूं ब्लाकनि जा नंबर मिलिया त असांजी पुराणे वार्ड नंबर 4 खे नए वार्ड नंबर 4 पुराणे वार्ड नंबर 1 सां तमामु घणी सियासी हथ चुरांद थियल हुई, जंहिंजे करे असां अपील दाख़िल करणु कल्ह लाड़काणे इलेक्शन कमीशन में वियासीं ऐं उन खां पोइ असांखे जेका तमामु घणी दिलि ॾुखोईंदड़ ॻाल्हि थी उहा असांजे मीरो खान शहर जे मालिक, मीरो खान शहर जे बानी ख़ालिक मियां हमदुल्ला हुज़ूरी जे नाले सां जेके मनसूब थियल वार्ड ऐं महलो हुयो उन जो नालो कटे हिकिड़े वापारी ऐं शख़्सी ऐं सियासी माण्हूअ जे नाले सां मनसूब कयो वियो आहे उन वार्ड खे, उन ब्लाक खे, तक खे। उन जे ख़िलाफ़ु असांजी तमामु घणी हिकु त दिलाज़ारी थी, सिर्फ़ु मुंहिंजी न, असांजी बिरादरी जी न, सॼे शहर जी या अधु साईं जी तमामु घणी सिंध बलोचिस्तान में तमामु घणी मुरीदी आहे। उन्हनि तमामु सभिनी माण्हुनि जी दिलाज़ारी थी आहे। पिटीशन दाख़िल कईसीं इलेक्शन कमीशन रीजनल ऑफिस लाड़काणे में त असांजी टाउन कमेटी मीरो खान, जेको टाउन मीरो खान में 4 वार्ड ते मुश्तमिल आहे, उन में जेका ब्लॉक्स खे टोड़ियो आहे, वार्डनि खे 2 वार्ड ब्लॉक्स कढी होॾे कया विया आहिनि, 2 ब्लॉक ओॾो जा कढी होॾे कया विया आहिनि ऐं इन अमल सां जेको सियासी समाजी नुक़सानु थिए थो, ब्लॉक्स मंतकी अक़ली तौर ते उत जिथे हुया बहितरीनु, छो त उहे पाण में कंबाइन बि आहिनि, मुस्तक़िल मिलियल बि आहिनि ऐं उन जा सियासी समाजी तालुकात बि आहिनि ऐं उन जी पोलिंग स्टेशन जेका आहे भरिसां आहे ऐं माण्हू कढणु ऐं वोट जो शरह जेका आहे उहा बि तमामु बहितर रहे थी। पर हाणे हिन अमल सां छा थो थिए त जेके पोलिंग स्टेशन आहे उहा दूर थी वेंदी, परे खां माण्हू आणा पवंदा, ख़ासि तौर ते लेडीज़ कढणु मसइलो थी वेंदी, वोट जी शरह जेका आहे उहा तमामु घटिजी वेंदी। तकबंदियुनि ते जीअं असांजे मुर्शिद हज़ूरी बादशाह जन जे महले पुराणी तारीख़ी खे ऐं हिन सूफ़नि जे दरगाहनि जे हिकु महलो आहे जंहिंजी शहर जी सॼे मीरो खान जी सुञाण थिए थी। मुल्कनि में बलोचिस्तान, सिंध, पंजाब सभिनी में इन हिकिड़े वोट जे ख़ातिर सिलसिले में मटाए ऐं महले जो नालो मिटाइणु इहा ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे तमामु। असां इन अपील था कयूं इंतिज़ामिया खे त असांखे इहो पूरो हक़ु जीअं पुराणो आहे उहो रखी ॾियनि। हुननि जो वधीक चवणु हुयो त मियां हमदुल्ला हुज़ूरी मीरो खान शहर खे आबाद करण खां सवाइ इंसानियत जी ख़िदमत कई। संदसि जे ख़िदमतुनि एवज़ को यादगार ठहण जे बजाए संदसि जे नाले सां क़ाइमु थियल महलनि खे बि हिकिड़ी काउंसलरी या चेयरमैनी खटण लाइ टोड़ियो वियो आहे। उन ई अमल करे दरगाह सां अक़ीदत रखंदड़ समूरनि शहरनि जी दिलाज़ारी थी आहे। फौरी तौर ते तारीख़ी हैसियत रखंदड़ मियां हमदुल्ला हुज़ूरी महल खे पुराणी हैसियत बरक़रार रखण सां गॾु नयूं तकबंदियूं रद्द कयूं वञनि। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर अली तुंहिंजो आवाज़ न्यूज़ मीरो खान।